इन मुजाहिदन जी शिरकत ॾिसी करे अल्लाह जाने तो दिल ॾाढी खुश थी आहे। अॼु तव्हां क़ुरान पाक जी करे अॼोकी गर्मी बर्दाश्त कयूं वेठा हो। खानपुर जा मुसलमानों जंहिं ॾींहुं सिज नेज़े ते हूंदो, ज़मीन ट्रामे जी हूंदी, माण्हू पंहिंजे पघर में पिया बुॾंदा, रत जा रिश्ता भी जुदा थी वेंदा, कोई कम न ईंदो। उन ॾींहुं का बि छांव न हूंदी, सिर्फ अल्लाह जे अर्श जी छांव हूंदी। असांखे पंहिंजे रब जी रहमत में यकीन आहे त क़यामत जे ॾियारे अल्लाह उन गर्मीअ खां असांखे आज़ाद करे रब पंहिंजे अर्श जे छांव हेठां जाइ नसीब फरमाए। ॾाढा था आमीन। मुंहिंजी तबियत सही न आहे, मूंखे हाणे ताज़ो अटैक थियो हो, मेजर अटैक। दिल जा 3 वाल बंद थी विया, ऑपरेशन कराई आ, पर मौलाना साईं नसरुल्लाह साहब सां वाइदो थियल हो त हाज़ुरी जरूर लॻाईंदुसि। सुबुह जे टाइम ते, थधि जे टाइम ते मूंखे टाइम ॾिजो ताकि गर्मीअ में तकलीफ़ थी थिए। अटैक भी गर्मीअ जे करे थियो हो। साईं जन फरमाए त अचो तव्हांखे टाइम जल्दी ॾींदासीं। मां सवेर आयुसि 11 बजे, 11:30 थिया। चयोसीं तव्हां रुगो 20 मिंट साई पटियो त तव्हांखे वाइस ॾियूं था। पर हाणे मां चयो साईं नाको हयो अथव शहर जे ॿिए पासे खां, माण्हू त शहर में दाख़िल थींदा, इन नाके जी ज़रूरत कहिड़ी। होॾे वञी विहारियो आहियां, हेॾो नाको हुजे हा त जेके ॿिया बुज़ुर्ग अचनि पिया त नाको ॾेई अंदरि कयूं न। हाणे स्टेज ते ही जेको बुज़ुर्ग अचे पियो त सिधो स्टेज वेही 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 हाणे भी ॾिठो त स्टेज ते वेठासीं त जेकॾहिं गुलज़ार चने खे टाइम न ॾियूं हा त वीचारो ॾुख करे। हाजी साहब खे बयान मां मुनासिब न सम्झो। असांजो मौलूदनि जे इन हिसाब सां, नातनि जे हिसाब सां वॾी हाजी इमदादुल्ला साहब जी ख़िदमतूं आहिनि। मां वाइज़ थोरो कंदुसि, हाज़ुरी लॻाईंदमि। मुझा मोहतरम दोस्तो, शुहदाए इस्लाम जे उनवान सां ही प्रोग्राम रखियो वियो आहे। मुहर्रम जो महीनो इंतहाई बरकतुन जो महीनो आहे। मुहर्रम जे 1 तारीख़ ते शहादत आहे सोने उमर साईं जी, ऐं 10 तारीख़ ते शहादत आहे सोने हुसैन साईं। शहादत एक आला मकाम जो रब तबारक व तआला जेके चूंडींदो आहे न उनखे पंहिंजे रस्ते में शहादत नसीब कंदो। छो त शहीद जे खून जो कतरो ज़मीन ते किरंदो ई न आहे त अल्लाह शहीद खे पंहिंजो दीदारो कराए रब जन्नत ॾींदो। शहादत जी तमन्ना त मुझे आका साईं भी कई। पाक नबी इमामुल अंबिया सरताजुल अंबिया मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया चयो मुंहिंजा रब मूंखे पंहिंजे रस्ते में शहादत नसीब कर। को मां जो लाल हुयो ही कोन, जाओ ही न हो जो मुझे मिठड़े मोहम्मद करीम जे मथा हमलो करे कत्ल करे। जेको भी साम्हूं ईंदो हो मुंहिंजो साईं चओ त बहादुरनि जो भी सरदार आ। केर मां जो लाल जो नबीअ ते हमलो करे कब्ज़ो करे ताकत में वधीक थी वञे। हिकिड़ो काफ़र हो, घोड़े ते वेठो, घोड़े के पियो पाले। मुझे साईं के ॾिठई, ॾिसी करे चए तो या मोहम्मद, सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चए मां घोड़े के पालिया तो पाले वड्डो करे सफ़ा ताकत वारो करे हिन ते चढ़ी तोखे मां कत्ल कंदुसि। मदीने जे मीर फरमायासे इंशाअल्लाह मां मोहम्मद तोखे पंहिंजनि हथनि सां कत्ल कंदुसि। ज़मानो गुज़रंदो वियो, ओ त जो मार्को आयो ओ दमे वो काफर घोड़े ते चढ़ी डोड़ंदो पियो अचे। चए पियो मोहम्मद काॾे, मोहम्मद काॾे वियो, अॼु बची वियो त मुंहिंजो ख़ैर न आहे। ऐलान कंदो पियो वते
साहबा अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल इजाजत दियो त तलवार सां मुंडी लाए छॾियूंसि। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो ना ना अचण दियोसि जियां जो वेझो आयो मुझे सोने नबी दिलबर नबी मिठे मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एक सहाबी खां बलशी खसे करे हियां जो हयई तो गुस्साए वयो पर थोली कंध में नोंड अची वियसि रत निकिरी पयसि हर रताऊं पियो करे रड़ियूं पियो करे मां मरी वियुसि ला तुज़ा जो कसम मां मरी वेंदुसि। काफ़रनि चयोसि अड़े अहिड़ी ॻाल्हि कान्हे तोखे का तकलीफ़ न आई हो तो चवे न न मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चयो ओ मां इन घोड़े ते चढ़ी करे तोखे कत्ल कंदुसि। जवाब में चयो मां तोखे कत्ल कंदुसि। उन ॾींहं खां वठी मां ॾिसां पयो जेका भी गाल मोहम्मद करे पयो सच्ची भई निकरे कदे भी कूड़ न पियो खणे। अजो तटे मैदान में हे त ज़रब ॾिनी तई पर जे मोहम्मद मांखे थुक हणे हा त मां मरी वञा हा। ओ खानपुर मारवारो वो कुत्ते वारियूं रूड़ियूं करे करे मरियो जो मोहम्मद बहादुर जो भी सरदार आ। सुभान अल्लाह जमात वडी माशाअल्लाह ॾाढी दिल खुश थी दिया ॾाढी हेॾे गर्मी में जेतरी जमात आई आ खुदा जी ज़ात जो कसम है इन ॻाल्हि मां इहा ॻाल्हि वाज़िह तरह ते ज़ाहिर आ त तव्हां मुजाहिद आहियो तव्हां आशिक़े रसूल आहियो तव्हां शहीदन सहाबन सां प्यार करण वारा आहियो तव्हां जो क़ुरान सां प्यार आ तव्हां जो आलिमन सां प्यार आ ऐं इंशाअल्लाह जॾहिं कायदे जमीयत ऐलान कंदो त जो इस्लामाबाद मतन सां कफन बदी भी पहुचंदो। ॾाढा त चओ न बाबा दोस्तो साईं के केर कत्ल करे काफिरानी या यहूदियानी साईं जी दावत करे छीलो कोई करे गोश्त पचाए सजो सर सां भरे मुझे साईं के दिनई साईं माता जी दावत कई खाओ सजी जरा सां भरे साईं सां हिकिड़ो सहाबी गद आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी बूटी खणी करे पंहिंजे वात मुबारक में विधी बीअ में हथ विधऊं अल्लाह पान न ॻाल्हायो जिब्रील न आयो खानपुर वारो खुदा जी ज़ात जो कसम रब फरमायो कुठल बुध भुगल रतल बकरी मुझे दिलबर नबी सोने नबी सां ॻाल्हाए अल्लाह अल्लाह ओ मुसलमानो उन रतल ऐं कुठल भुगल बकरी मां आवाज आयो या मोहम्मद ला तकुल अना मस्मूम ओ मुझा मोहम्मद मां के न खाए जाए मां सजी ज़र सां भरियल आया अंदरी अंदर वही वात मां कढी करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाहर उछली अल्लाह फरमायो ओ मुझा सुहा नबी दिलबर नबी सोना कम न कर इन ज़र वारी बूटी के आने करे अवां जे जंग जे खबी कुड़िया में रखाईंदासे ओ सोना जने तमाम के दुनिया मां पान दे घुराईंदासे शहादत जो मौत दींदासे जी क़यामत जे ॾियारे तव्हां उथो अवां हाजिन जा सरदार सखिन जा सरदार हाफिजन जा सरदार मुजाहिदन जा सरदार आलिमन जा सरदार सवालक सहाबा जा सरदार सवालक नबियन जा सरदार मुझा सोना क़यामत जे ॾियारे तव्हां के शहीदन जो भी सरदार करे बिहारींदासो तो जय सुभान अल्लाह जेका बकरी भी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॻाल्हाए यहूदियानी दुश्मनी के असां जो उहो नबी आ जैसा वण भी ॻाल्हाईंदा असां जो उहो नबी आ जैसा पत्थर भी ॻाल्हाईंदा असां जो उहो नबी आ जो इशारो करे त चंड बाद थी पवे
अलाए छा समझो आ कादियानन अलाए छा समझो आ काफरन हाने हर को दो हर कंहिंजा कन था फुटन नदू लाल जा भी कन फुटान आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में घोटकीअ में हिकिड़े वाणे हिंदू काफर गुस्ताखी कई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में फेसबुक ते पियो हले असा हुकूमत का मुतालबो पिया कयूं तो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम घोटकीअ में मौजूद आहिन इन हिंदू के जल्दी जल्दी गिरफ्तार करे इन गुस्ताखे रसूल के फांसी के फंदे ते लटकायो असा हिंदू बिरादरी के बियन के चऊं था छो तो हिंदू घना असा जी जमायत में भी आहिन जमीयत उलमा इस्लाम जे ओ धंधे भी आहिन असा हिंदू बिरादरी जो हमेशा तहफ़्फ़ुज़ किया पर जे एड़ा खलीज लफ्ज नदू लाल जे कढिया हने त असांजो मुतालबो आ त इन बेईमान के कटण में आणे करे गुस्ताखी जे बदले में इनके फांसी ते लटकायो वने जेकरे हुकूमत घोटकी वारी पुलिस कुछ न कयो त वो खुदा जी ज़ात जो कसम ये समझो त हे घोटकी जो इलाको खानपुर जो इलाको हर एक गाजी अलमदीन थव गाजी अलमदीन थव असा के मिठो मोहम्मद प्यारो आ पंहिंजे जान का भी वधीक ता सादा चो त इन वाणे के फांसी जे तख्ते ताईं पहुंचायो वने या न नारे तकबीर गुस्ताखे रसूल जी सला नारे तकबीर गुस्ताखे रसूल जे मथा लानत गुस्ताखे रसूल जे मथा लानत खत्म नबूवत नारे तकबीर दोस्तों ये साज़िशूं सॼियूं ये कादियानी जी वॾी साज़िश है बदमाशी आ इन करे मुझे कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान साहब तहफ़्फ़ुज़ खत्म नबूवत नामों से रिसालत मिलन मार्च कंदे 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 आगे कादियानन के 1973 में कादियानन के काफर करार दिनो वियो 73 जे आईन में कादियानन के काफर करार दिनो वियो कादियानन के मस्जिद ठहण जो हक ना है कादियानन के तबलीग करण जो हक ना है कादियानी का भी पंहिंजी तबलीग करे नथा सगन हाने हिन हुकूमत में उन्हनि कर रखया हन जो इंशाअल्लाह जने असांजो खान साहब वयो हुन जने कादियानन के इलेक्शन का अग में चई तवा माके वोट दियो माके कामयाब कयो त जेको मां 73 वारे आईन में ताके काफर करा दिनो वियो आ मां वो कानून खत्म कंदुस त इनन के कादियान ने इन खान के चयो हो त जेसी ताई भी हिकड़ो भी दाढ़ी वारो जेरो आ त हे पाकिस्तान जा मुसलमान असा के कदे भी मुसलमान तस्लीम न कंदा चो हे दाढ़ी वारा छा पर चो हे दाढ़ी कूड़ भी तहां के हे जेके तहां दिसो ता गुनाहगार आयो भाओ स्याहकार आयो पर असी मुसलमान बेगरत ना आयो चो न दाढ़ी कूड़न के भी चो मिठो मोहम्मद पाजी जान का वधीक प्यारो दोस्तों खुदा जी ज़ात जो कसम माता के अर्ज पियो क्या तहफ़्फ़ुज़ खत्म नबूवत जे लाए कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान आर्डर करे इस्लामाबाद पहुंचंदो नता गालायो जो इंशाअल्लाह न हुकूमत जो तख्तो ऊंदो थींदो अले नबी अलैहिस्सलातु वस्सलाम असा जो आखिरी नबी आ मिठे मोहम्मद का बाद में कोई नबी अचणो ही ना है क़यामत जे सिज उभरण ताई कोई नबी नहीं दो अन खातमुन नबिय्यीन ला नबी अबादी आऊं आखिरी नबी आया मुखा बाद कोई नबी नहीं दो चो कोई नबी जेको कूड़ी दावा कंदो चो उन जी दावा वा ठाईंदो तो डरंदी हकीकत मां ता के अर्ज कया मुजा मुर्शिद हजरत साईं अब्दुल हफीज साहब कुरैशी दामत बरकातुल आलिया जलवा अफरोज थी चुका है मां साईं
मुर्शिदुल मुवहिदीन हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैहि जे हथ ते बैयत कई ही मुंहिंजा मुर्शिद आहिनि हाले जी शरीफ वारा असांजा ॾाढा पीर आहिनि पीर वारा असांजा मुर्शिद आहिनि उन गादीअ जो चिश्मो चराग हज़रत साईं अब्दुल हफीज़ साहब दामत बरकातुहुल आलिया जल अफरोज़ थी चुका हन मां बस 5 मिनटन में पंहिंजे वाइज़ खे ख़त्म कंदुमि पंहिंजे मुर्शिद खे तकलीफ़ न ॾींदुसि दोस्तो मां तव्हांखे अर्ज़ करण आयो आहियां सहाबा दीन जी बुलंदी जे लाइ पंहिंजूं जानियूं ॾिनियूं मां तव्हांखां पुछां थो तव्हां असांखे क़ुरान मुफ़्त में मिलियो आहे न अब ॻाल्हायो मस्जिद ॻाल्हायो नथा गर्मी आहे न अञा सुभान अल्लाह चओ त हवा जो झूठो चयो जस्सा तव्हांखे खानपुर वारनि खे हेॾी केॾी गर्मी आहे ॿुटा पर हीअं भितियूं लॻियूं पयूं हुन जमायत जूं ऐं मूंखे यकीन आहे जॾहिं इशारो थींदो न त इंशाअल्लाह चओ हे मुजाहिद पोइ ते न हटंदा चओ अॻिते जानियूं ॾींदासीं हिकिड़ा वेंदा त ॿिया ईंदा ॿुधो मां तव्हांखे अर्ज़ कयां मुफ़्त में मिलियो अथव इस्लाम कुरान मस्जिद हे कुरान ये न आयो अथव हे रत जा दरिया पार कंदो आयो आहे तव्हां उहद जे शहीद ने नज़र कयो बदर जे शहीद ने नज़र कयो खंदक ने नज़र कयो खुदा जी ज़ात जो कसम आहे हे कुरान रत जा दरिया पार कंदे 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 इन कुरान जे बुलंदी जे लाइ सोने उमर फारूक शहीद उस्मान साईं शहीद हज़रत उस्मान साईं जे खून जा कतरा कुरान पाक जे आयते पयो हज़रत अली शेरे जली हक जो वली हैदर शेरे बबर फातिह खैबर असदुल्लाह करमल्लाह वजह कूफे जे जामे मस्जिद में शहीद ए जानियूं ॾींदा वियो उन्हनि खे इहो हो असांजूं जानियूं वञनि पर मिठड़े मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन बुलंद थे कॾहिं तो जे मैदान में बसाबी सगोरन वेठा था पाण में राजो सलाहूं कन हिक जो नालो हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु बेजो नालो हज़रत अब्दुल्लाह बिन जहश रज़ी अल्लाह ताला अन्हु रात जो पाण में चवनि था अब्दुल्लाह तो चवे साद तू दुआ घुर मां आमीन चव मां दुआ घुरां तू आमीन चव अल्लाह अल्लाह हज़रत साद दुआ घुरी ओ मुंहिंजा मौला सुभाणे उहद जे मैदान में काफरनि जो वॾे में वॾो बहादुर अचे मूं ते हमलो करे मां उन ते हमलो कयां उनखे जहन्नम रसीद कयां उन जे माले गनीमत के हथ कयां हज़रत अब्दुल्लाह चयो आमीन 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 वरी अब्दुल्लाह बिन जहश रज़ी अल्लाह ताला नो दुआ दो घुरे ओ मुंहिंजा अल्लाह सुभाणे उहद जे मैदान में काफरनि जो वॾे में वॾो बहादुर मोकिल मां उन ते हमलो कयां हू मूं ते हमलो करे सुभाणे मांखे शहादत जो मौत दी जाए ओ मुंहिंजा मौला ओ मुंहिंजूं अखियूं कढे कन कढे नक वढे जॾहिं क़यामत जो ॾियारो थे मां जॾहिं तुंहिंजे साम्हूं अचां उहे निकतल अखियूं वढल कनो ऐं नक हीअं बुक में खणी मां तुंहिंजे अॻियां अचां तूं मूंखां सवाल करे अब्दुल्लाह अखियूं ॾिनियूं मां काॾे कई कन ॾिना मां काॾे कई नक काॾे कई इएं खणी बुक में चवां ओ मुंहिंजा मौला तुंहिंजे रज़ा जे लाइ तुंहिंजे दीदार जे शौक़ में उहद जे मैदान में तो पंहिंजे नबीअ खे बि चयो हो या अय्युहन नबी हर्रिज़िल मुमिनीन अलल क़िताल रब तो असां मोमिननि खे बि ऑर्डर कयो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुल क़िताल रब तो चयो हो ईमान वारो तव्हांजे मथां जिहाद फर्ज़ तो पंहिंजे दिल पर नबी खे चयो ए मुंहिंजा सोना मोमिननि खे जिहाद लाइ तैयार कर रब तो चयो हो मां मोमिननि सां वापार थो कयो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह रब तो चयो मुंहिंजो मोमिननि सां वापार
साईं केड़ो फरमाए मां जानियूं भी वठंदो मान माल भी वठंदो मान बदले में जन्नत ॾींदो मान अल्लाह अल्लाह रब तोखे राज़ी करण जे लाइ तुझे दीदार जे लाइ अल्लाह अल्लाह ए ओद जे मैदान में अखियूं कन नक तुझे नाले ते कुर्बान करे आयो मां ॾाढा त चओ यार हज़रत साहब चयो आमीन 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 सुबह थी साद बिन नबी वक़ास रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो ओहद में लथासीं मां जिए दुआ घुरी ही अल्लाह मुझी इए कबूल की अल्लाह कबूल की आयो काफर ठका जो तलवार कडी मार त मुंडी हली वञुन जो माल शहीद जे लाशन का थींदा थींदा जने हजरत अब्दुल्लाह बिन जहश रज़ी अल्लाह तआला जे मथा आयस उन भी जी दुआ घुरी ही रब उन जी कबूल कई अखियूं निकतल नक वढल कन कटल मथों भी चयो मास वाले वा यार अब्दुल्लाह वाह वाह खटी वे तो के शहादत एड़ी मिली ओ दोस्तो काफर पे चवन तो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए नौजवान माराए छड्या ए जवानियूं खत्म थी वयूं नन जूं ए बदर में वया ए ओहद में वया काफर पे बकवास कन त मुआ छुट्टा अल्लाह फरमायो ना 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 चो सुभान अल्लाह रब फरमायो सोना चवे मक्के जे मुशरिकन के चो यहूदन के चो मुनाफिकन के चो जेके मुझे रस्ते में कत्ल करता वजन वला तहसबन अल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून और फरमाए तो वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मदीने वेंदो जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल उमरे ते वेंदो जेको होरियां चवंदो पंध वेंदो अल्लाह तो फरमाए मुझा सोना चवें जेके मुझे रस्ते में कत्ल किया विया उनके मोल न चओ अरे दिल में तो न समझो पर ज़बान ते भी एड़ा लफ्ज ना साईं साईं जेके नाणियो तो उन जा बच्चा यतीम पिया सजन उन जी ज़ाल वनी 10 ॾींहं 4 महीना 10 ॾींहं इज्जत करे मुड़स बियो थी करे उन जो माल तक़सीम थियो जेरा कियन अल्लाह तो फरमाए ता उन जी जिंदगी के समझी नथा सगो रब तो फरमाए इंद रब्बिहिम युरज़क़ून मा रब जे तरफा उनके रिज़्क़ ॾिनो तो वनी हु ॾाढा ख़ुश आहिनि अरे मुसलमानो तलवार खणी जिहाद ते निकतो मारे आए मारे काफरन के अल्लाह जे दुश्मनन के मोटी आयो त गाजी तस नालो शादस ऐं जे मरी वियो त शहीद हुआ ओ सिंधी में न चवंदा त हाथी चेरो त लख मरे त 2 लख सवा जो 2 लख चवंदा न असां तव्हां हिते सवा 75,000 खुटाए छॾे वञा चो इंशाअल्लाह इस्लामाबाद हलंदासीं चो इंशाअल्लाह गाज़ी थी मोटंदासीं ए सिरन सां कफन ॿधी हलंदासीं होॾे माण्हू इमरान खान पाण माण्हू वठी वियो हो उनखे मानी भी पाण पियो खाराए उते लेडा ऐं लेडियूं हुयूं हिते मुजाहिद पाण वेंदई किराओ भी पाण भरींदई मानी जा पैसा भी पाण खणी हलंदई एतिरे क़दर जो जेकॾहिं असांखे यकीन आहे त इंशाअल्लाह क़ाइद जमियत मौलाना फज़ल रहमान जी महिनतूं क़बूल थींदियूं इंशाअल्लाह चओ इन कादियानी नवाज़ हुकूमत जो तख्तो ऊंधो करे चओ इंशाअल्लाह वापस मोटंदासीं नारे तकबीर खत्मे नबूवत गुस्ताखे नबूवत पे नारे तकबीर ओ कादियानियो बेगैरता ये ताजे पी डाडे जो मुल्क ना है तहां जो मुल्क लंदन थव
तहां के मोचड़ा हणी तो भजाइंदासे तहां के बर्दाश्त न कंदासे तहां गुस्ताख आयो तहां काफिर आयो तहां वाजिबुल कत्ल आयो खुदा जी जात जो कसम मुझा मोहतरम दोस्तो जो इंशाअल्लाह ही धरती जो कादियान जी धरती ना है ये जो मोहम्मद मुस्तफा जे गुलामन जी धरती है उलमा सा साथ रीबो बस मुके वक्त भी इजाजत न तो दे अखलाक भी इजाजत न तो दे मुझा साईं मुर्शिद हजरत साईं अब्दुल हफीज साहब दामत बरकातुहुल आलिया आप बेर शरीफ वारा जलवा अफरोज आहिन इंशाअल्लाह उन जो तहां ईमान अफरोज रूह परवर गालियों बुधंदो इंशाअल्लाह साईं जे चेहरे जी ज़ियारत कंदो जिन हजरत साईं बेर वारन के दिठो हो न साईं अब्दुल हफीज जे चेहरे के दिसंदो तो साईं मुर्शिद बेर वारो याद अची वेंदो अल्लाह से मुझे लफ्ज़ कबूल मकबूल मंजूर फरमाए व मा तौफीक।